अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾींहुं ॾींहुं लाट में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू सीरीज़ में अॼु असां अंग्रेज़ दौर जे कुझु बुनियादी ॻाल्हियुनि ते गौर कंदासीं। अंग्रेज़नि जो दौर सिंध में 1843 में क़ाइमु थिए थो ऐं 1947 ताईं, जेसिताईं पाकिस्तान आज़ादु नथो थिए, सिंध में अंग्रेज़नि जी हुकूमत आहे। हाणे अंग्रेज़नि जे दौर खे सिंधी अदब में हिकिड़ी इंतिहाई शानदार दौर वारी हैसियत आहे, इंतिहाई मिसाली दौर वारी हैसियत आहे ऐं उन जा बुनियादी सबब आहिनि ॿ, उहे तव्हां सां शेयर करणु थो चाहियां। हिकु त हीउ सिंधी अदब में सिंध जी तारीख़ में सूरत ख़तीअ जो क़याम अमल में अचे थो। पहिरियों भेरो सिंधी ॿोली सरकारी ॿोलीअ जो दर्जो माणे थी अंग्रेज़नि जे दौर में, ऐं सिंधी सूरत ख़ती ठहे थी ऐं सिंधी सूरत ख़तीअ खां पोइ बाक़ाइदा जदीद सिंधी नसर जी शुरूआत थिए थी। सिंधी नसर जो पहिरियों जेको दस्तावेज़ आहे, पहिरें सिंधी नसर जी जेका हैसियत हासिलु आहे, उहा त टालपुरनि जे दौर में आख़ूंद अज़ीज़ुल्लाह जे क़ुर शरीफ़ जे तर्जुमे खे आहे। पर अंग्रेज़नि जे दौर नसर में इनक़लाबी तब्दीलियूं आयूं अंग्रेज़नि जे दौर में। हाणे अंग्रेज़ 1843 में जीअं अचनि था त सिंध ते हुननि जी कंट्रोल थिए थो, टालपुरनि खे शिकस्त ॾियनि था, दुबे वारी जंग आख़िरी थिए थी, वर्षों सिंध देश जो नारो हणंदड़ होश मोहम्मद शीदी शहीद थिए थो ऐं ईअं अंग्रेज़ सिंध में बाक़ाइदा हुकूमत जो क़याम अमल में आणनि था। 1843 खां 1883 ताईं 10 सालनि जो अरसो आहे। 1883 में सिंधी सूरत ख़ती जो क़याम अमल में अचे थो। जीअं अंग्रेज़ 1843 में अचनि था त ईअं हिननि खे आहिस्ते आहिस्ते अहसासु थियणु लॻे थो त सिंधी माण्हुनि खे कम्यूनिकेट करण जे लाइ सिंधी ॿोलीअ जो सिखणु तमामु घणो ज़रूरी आहे। पोइ सर बाटल फ्रेयर कमिश्नर हूंदो हो सिंध जो, उन 1851 में हिकिड़ो हुकुमनामो जारी कयो, ऑर्डर जारी कयो, जंहिंमें हुन पंहिंजे अंग्रेज़ कामोरनि खे, ऑफिसरनि खे, मुलाज़िमनि खे हुकुम जारी कयो त तव्हां सिंधी लाज़मी तौर ते सिखो। अंग्रेज़नि सिंधीअ खे सरकारी ॿोलीअ जो ऐं लिख पढ़ वारी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो ऐं बाक़ाइदा हीअ सिंध जी अदबी तारीख़ जॾहिं पढ़ूं था असां चऊं था त हीअ पहिरियों दौरु आहे जॾहिं सिंध ॿोलीअ खे मुकमिल तौर ते हक़ु मिले थो ऐं सरकारी ऐं तालीमी ॿोली बणिजे थी सिंधी। इन खां अॻु असां पहिरियों खणूं था पिया त सिंधी ॿोली जो बुण बुनियाद त मिले थो, ॻाल्हाइण जी हद ताईं सिंधी ॿोली मिले थी, शाइरीअ जी हद ताईं बि असांखे मिले थी, पर ऑफिशियल हैसियत सिंधी ॿोलीअ खे ॼण त असांखे हिन सॼे अदबी दौरनि खे जॾहिं असां पढ़ूं था त ऑफिशियल हैसियत उनखे सिर्फ़ु अंग्रेज़नि जे दौर में अची मिले थी। ख़ैर, अंग्रेज़ जॾहिं ऑर्डर जारी कनि था त सिंधी सूरत ख़ती पढ़िजे, पंहिंजो सिंधी लिखिजे, ॻाल्हाइजे, तॾहिं हुननि खे इहा ज़रूरत महसूसु थिए थी त सिंधी सूरत ख़ती त आहे ई कोन। पोइ उहे छा था कनि पिया, जो हिकिड़ो ऑर्डर जारी कनि था ऐं सिंधी सूरत ख़ती जे क़याम लाइ हिकिड़ी कमेटी ठाहिनि था। 8 रुकनी कमेटी आहे, जंहिंमें 4 हिंदू उन वक़्त जा अदीब माहिर ऐं 4 मुस्लमान, माना 8 रुकनी कमेटी ठाहिनि था ऐं उन जी कमेटी खे हेड करे थो मिस्टर एलिस, जेको उन वक़्तु असिस्टेंट कमिश्नर आहे, ऐं 2 एक्सपर्ट अदबी तारीख़ुनि में लिखिजे पियो त 2 एक्सपर्ट बि उन खे मुआवनत कनि था, जंहिंमें कैप्टन स्टेक ऐं रिचर्ड बर्टन आहे। पर कमेटी 8 रुकनी कमेटी आहे। इहे वेही सिंधी सूरत ख़तीअ लाइ 52 अखर तयुन कनि था। उन लाइ ज़ाहिर आहे हुननि जा ॾाढो मुक़दमा सलाहत बि, उन लाइ देवनागरी लिपि बि, उन्हनि जे लाइ असांखे ख्वाजकी लिपि बि हुननि ग़ौर ठहंदी। अरबी सिंधी रस्मुल ख़त जो क़याम अमल में आणण जे लाइ हुननि खे ज़ाहिर अरबी ॿोलीअ जा 28 अखर बि ॾिसणा पिया ऐं पोइ दीवान बि ॾिसणा पिया, ऐं अहिड़े तरीक़े सां हुननि 52 अखरनि ते मबनी हिकिड़ी सिंधी सूरत ख़ती ठाही। इन कमेटी जे इजलासनि में पहिरियां इख़्तिलाफ़ राय इहो थियो त किन चयो त बाबा देवनागरी लिपि हुजे, किन चयो त अरबी लिपि हुजे। इन ते जॾहिं तकरार पैदा थियो, इख़्तिलाफ़ पैदा थियो, त इन विच में पोइ अंग्रेज़नि मदाख़लत कई ऐं उन्हनि इहो तय कयो त इहा सिंधी अरबी सिंधी रस्मुल ख़त हुजे। ख़ैर, 52 रुकनी कमेटी ठही वई ऐं 52 रुकनी कमेटी पंहिंजो 52 अखरी जेका आहे उहा सिंधी सूरत ख़ती बाक़ाइदा तरतीब अची वई ऐं उन खां पोइ छापखाना शुरू थी विया ऐं सिंधी में तहरीर जो अमल शुरू थी वियो, माना किताब छपजणु शुरू थी विया। ऐं बाबनामो पहिरियों किताबु आहे जेको नंदीराम मीराणी लिखियो आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया किताब दर्सी मक़सदनि जे लाइ बि असांखे किताब छपजंदे नज़र अचनि था। दर्सी किताब 1, 2, 3, 4 दर्सी किताब 5, 6, 7 ईअं इहे असांखे आहिस्ते आहिस्ते किताब छपजणु शुरू थी विया। बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि छपजणु शुरू थी, उहा छपी। इन सां गॾोगॾु चट जी पहाड़ ऐं रियाज़ीअ जा किताब, दीवान कोड़ेमल रियाज़ी जो मवाद आंदो, जाग्राफ़ी
जा किताब आया। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त पोइ अंग्रेज़नि जे दौर में असांखे सिंधी नसुर बाक़ाइदे तरक़ी कंदे नज़र अचे थो। नाविल, अफ़साना, कहाणियूं, मज़मून नवेसी ऐं सफ़रनामा, नाटक, इहे सभु असांखे अंग्रेज़नि जे दौर में अचनि था। यानी इहे सभु जदीद दौर जूं नसरी अदब जूं सिन्फ़ूं आहिनि। ऐं शाइरी बि असांखे अंग्रेज़नि जे दौर में वरी डिफरेंट तरीक़े सां मिले थी, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईअं असां ॾिसंदासीं त अंग्रेज़नि जे दौर में सूरत ख़तीअ जो क़याम सभ खां वॾी अचीवमेंट आहे। सरकारी ॿोलीअ जो दर्जो मिलणु सिंधी ॿोलीअ खे वॾी अचीवमेंट आहे। 2 अचीवमेंट्स त अंग्रेज़ी दौर जूं इहे थी वियूं। 3 अचीवमेंट इहा आहे त लाॻीतो किताब छपजणु शुरू थी विया ऐं डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजा साहिबु सिंधी अदब जी तारीख़ में जेके किताबनि जी फ़हरिस्त ॾिनी आहे उन में ॿुधायो अथई त हीअ कुझु ई सालनि में असांखे हीअ 170-80 किताब छपजी मार्केट में आया। अहिड़े तरीक़े सां हीउ वॾो इनकलाब आहे अंग्रेज़नि जे दौर में सिंधी नसर में तरक़ीअ जो। सिंधी शाइरी असांखे जॾहिं शाइरी खे ॾिसूं था पिया त शाइरीअ खे हिन अंग्रेज़नि जी दौर जी शाइरी खे 2 हिसनि में विराइजे थो। हिकिड़ो अरूज़ी शाइर ऐं ॿियो गैर अरूज़ी शाइर। जॾहिं असां अरूज़ी शाइरनि में अचूं था त असांखे अरूज़ी शाइरी में हूअं त इलाही नाला आहिनि, पर असां हिते 4 नालनि खे थोरो चुटो था कयूं पिया ऐं थोरो हुनजो कॉन्सेप्ट तव्हांखे ॾियूं था पिया। हाणे अरूज़ी दौर जो जेको वॾो शाइर आहे हिन दौर में अंग्रेज़नि जे दौर में असांखे आख़ूंद गुल मोहम्मद हालाई, मखदूम गुल मोहम्मद हालाई असांखे मिले थो पियो। मखदूम गुल मोहम्मद हालाई सिंधी ॿोलीअ ते इहो एहसान करे थो त हीउ निज सिंधी गज़ल खे इजाद करे थो। हीउ माना निज सिंधी गज़ल जो बानीकार आहे। ऐं इन खां अॻु तव्हांखे ख़बर आहे त गज़ल असां वटि कलहुड़नि जे दौर में लिखियो वियो। नूर मोहम्मद खस्ता, हाफ़िज़ आली, मियां छतन, मुला अवेस शिकारपुरी। वरी इहो फ़ारसी ज़दा गज़ल हुयो। वरी उन खां पोइ थोरो उन में नवाण ऐं नुदरत आंदी असांजे सचल साईं उन बि गज़ल लिखियो। पर असां ॾिसंदासीं त ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जो जेको गज़ल आहे उहो हिकिड़ो इनकलाब आहे गज़ल जी दुनिया में, बुनियादु आहे गज़ल जो। हीउ पहिरियों माण्हू आहे जंहिं गज़ल खे सिंधी लिबास पारायो मुकमिल। फ़ारसी लफ़्ज़ को बि हिन जे गज़ल में न मिलंदो, हिन जे दीवान में न मिलंदो। हिन जे गज़ल में माहौल निज सिंधी, तरकीबूं निज सिंधी। हिन जे गज़ल में असांखे मंज़र निगारी सिंधी, नवां लफ़्ज़ हिन तख़लीक़ कया, नवां काफ़िया हिन तख़लीक़ कया। हिन जे गज़ल में असांखे फितरत निगारी, हुस्न फितरत जो, ॿनिन ॿारनि जो ज़िक्र। हिन जे गज़ल में असांखे टिमटिम टांडाणनि जो ज़िक्र। हिन जे गज़ल में असांखे घुब जो ज़िक्र, खुब जो ज़िक्र। हिन जे गज़ल में निज सिंधी लफ़्ज़। यानी हीउ वॾो इनकलाब आहे त हिन अंग्रेज़नि जे दौर में ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई सिंधी गज़ल ईजाद कयो ऐं पोइ उन खां अॻिते हली पोइ सिंधी गज़ल जो बुनियादु माना पोइ तरक़ी थींदी रही ऐं पोइ उन में नवाण ईंदी रही, जेका अॻिते हली डिस्कस कंदासीं। सो ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई जो वॾो कंट्रीब्यूशन जेकॾहिं असां चऊं ऐं उनखे 2 लफ़्ज़नि में या 2 जुमलनि में बयानु कयूं त असां चवंदासीं ही जदीद सिंधी गज़ल जो बानी आहे, सिंधी गज़ल जो बानीकार आहे ऐं ही पहिरियों साहिब दीवान शाइर आहे। हिन जो दीवान आहे जेको हिन पंहिंजी हयातीअ में छपरायो, इहो मुंबईअ मां छपियो। हिनखे उमिरि जे आख़िरी हिसे में यानी हिनखे ख़्यालु थियो त हीअ अरबुस्तान वञे ऐं हिनखे सिक हुई, हुब हुई। पोइ हीअ अरबुस्तान वेंदे वेंदे रस्ते में मुंबई मां हिन इहो पंहिंजो दीवान छपरायो ऐं 1855 में इहो दीवान छपियो आहे ऐं ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई पाण 1855 में गुज़ारे पियो आहे। माना 1808 खां 1855 ताईं हिन जी ज़िंदगीअ जो सफ़र आहे। इंतिहाई जवानी हुई हिन जी जॾहिं गुज़ारे वियो। बहरहाल ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई खे हिकिड़े ज़बरदस्त अरूज़ी शाइर जी हैसियत हासिलु आहे ऐं गज़ल गो शाइर जी हैसियत हासिलु आहे ऐं पहिरियों सिंधी गज़ल चवंदड़ शाइर जी हैसियत आहे ऐं पहिरियों साहिब दीवान शाइर जी हैसियत आहे। उन खां पोइ असांखे मीर अब्दुल हुसैन सांगी मिले थो। सांगी साहिब जो कमाल इहो आहे त हिन गज़ल खे रोमेंटिक रंग ॾिनो। रोमांटिक शाइरी आहे। दर्द ऐं विछोड़े जो फ़राक़ जो जेको आहे कैफ़ियतूं आहिनि उन्हनि जी उपटार असांखे सांगी साहिब जी शाइरी में मिले थी ऐं जज़्बा, एहसास ऐं जज़्बात निगारी असांखे सांगी साहिब जी शाइरी में मिले थी। सांगी साहिब बुनियादी तौर ते हिकु आशिक़ मिज़ाज इंसानु हो। सांगी साहिब जी ज़िंदगी बहराननि सां भरपूर रही आहे, छाकाणि त जॾहिं मीरनि जी हुकूमत जो ख़ात्मो अचे थो पियो त मीर नसीर ख़ान, उनजे पुटु ग़ुलाम अब्बास ख़ान ऐं उनजे ॿिए पुटु मीर हसन अली ख़ान खे क़ैद कयो थो वञे, गिरफ़्तार करे मुंबई कलकते मोकिलियो वञे थो। कलकते जे जेल में ही रहनि था। उते कलकते में मीर अब्बास अली ख़ान जेको मीर अब्दुल हुसैन सांगी जो वालिद आहे, उहो उते हिकिड़ी अंग्रेज़ानी सां शादी करे थो
ऐं अहिड़े तरीक़े सां अंग्रेज़ाणीअ मां हिनखे हिकु पुटु पैदा थिए थो जंहिंजो नालो मीर अब्दुल हुसैन सांगी आहे। मीर सांगी साहिबु तक़रीबन 1836 में या 34 में आयो आहे सिंध में पंहिंजे चाचे सां गॾु, ऐं पोइ हिते उनजी ज़िंदगीअ जो वरी नओं जेको आहे अंदाज़ शुरू थिए थो पियो। अॻिते हली मीर अब्दुल हुसैन सांगी असांखे मैजिस्ट्रेट नज़र अचे थो, मैजिस्ट्रेट थिए थो। हिन जो इश्क हिकिड़ी मुहाणीअ सां थिए थो जंहिंजो नालो आहे हाजरा। माई हाजरा सां हिन जो इश्क चोटांचोट आहे। नेठि मजबूरन हिन जे इश्क जे आॾो हथियार फिटा करे मीर हिनखे पढ़ाइनि था। हिन जी शादी माई हाजरा सां थिए थी ऐं माई हाजरा सां कुझु साल रहे थो ऐं उनखां पोइ माई हाजरा जो इंतकाल थी थो वञे। माई हाजरा जे गुज़ारे वञण खां पोइ इश्क में सफ़ा चरियो थी थो वञे, दीवानो थी थो वञे, झरझंग जागे थो, लतीफ़ जी दरगाह जा चकर हणे थो ऐं अहिड़े तरीक़े सां हिन जी ज़िंदगी हिकिड़े वरी ॾुख फिराक हिजर में क़ैद थी वञे ऐं ईअं हिन जी गज़ल ते उहो असरु ग़ालिब नज़र अचे थो। बहरहाल ईअं हिकिड़ी अंग्रेज़ाणी जॾहिं ही बिल्कुलु मस्तु ऐं दीवानो थी थो वञे तॾहिं ज़ाहिर आहे हिन जा जेके चाचा आहिनि उन्हनि खे इहो अहसासु थिए थो। पोइ वरी मीर अब्दुल हुसैन सांगीअ खे हिकिड़ी अंग्रेज़ाणी सां पढ़ाइनि था, उन सां शादी कराइनि था जंहिंजो नालो आहे मिस राइट। ख़ैर मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो जेको गज़ल आहे उहो रोमेंटिक गज़ल आहे ऐं मीर सांगीअ खे गज़ल जो बादशाह चवनि था ऐं हिन 3 दीवान लिखिया आहिनि। साहिब दीवान शाइर आहे मीर अब्दुल हुसैन सांगी, हिन जा 3 दीवान आहिनि। अरूदी शाइरीअ जो हिन जी अंग्रेज़ी दौर जो वरी 3 शाइर जेको आहे असांखे गुलाम शाह गदा आहे। गुलाम शाह गदा मीर अब्दुल हुसैन सांगी जो उस्ताद आहे। गदा सिंधी शाइरीअ जो इंतिहाई सुहिणो गज़ल जो शाइर आहे ऐं इन सां गॾोगॾु ही न सिर्फ़ु गज़ल जो शाइर आहे पर ही मसनवी बि हिन लिखी आहे, हिन कसीदो बि लिखियो आहे, हिन मुखमस बि लिखिया आहिनि, हिन मुसदस बि लिखिया आहिनि ऐं ईअं ही रुबाई बि हिन लिखी आहे। ईअं असांखे गुलाम शाह गदा मिले थो। अहिड़े तरीक़े सां हिन ई दौर में असांखे मिर्ज़ा कलिश बेग जी शाइरी मिले थी। मिर्ज़ा कलिश बेग जी शाइरी नासिहाणी शाइरी आहे, नसीहत ॾींदड़ शाइरी आहे। समाजी जागरता जे लाइ हुन शाइरी कई आहे। हिन जी शाइरी किताबनि में जॾहिं पढ़ूं था त महसूसु थिए थो त हुन समाज खे बेदार करण जे लाइ, जाॻाइण जे लाइ, ॿारनि जी ज़हनी तरबियत करण जे लाइ इख़लाक़ी नुक़्ता बयानु कया आहिनि ऐं सचाईअ जा नुक़्ता बयानु कया आहिनि। सच ऐं हक़ जी ॻाल्हि कई आहे, कूड़ ऐं बदूड़ जी ॻाल्हि खे निंदियो आहे। त अहिड़े तरीक़े सां ॼण त हिन जी शाइरी हिकिड़ी नसीहत सां भरपूर आहे। हीउ दौरु अंग्रेज़नि जो दौरु जिथे सिंधी ॿोलीअ जे सरकारी ॿोलीअ जे करे मशहूरु आहे, जिते सिंधी नसुर जी तरक़ीअ जे करे मशहूरु आहे, उते हिन दौर खे मिर्ज़ा कलीश बेग इरा बि चऊं था असां। मिर्ज़ा कलीश बेग जो कमाल इहो आहे त हुन पंहिंजी उमिरि जे थोरे अरसे में 450 खां वधीक किताब लिखिया आहिनि ऐं 450 खां वधीक किताबनि में केतिरा ई हिन अंग्रेज़ी जा किताब तर्जुमो कया आहिनि, नाटक तर्जुमो कया अथई, सफ़रनामा तर्जुमो कया अथई, मज़मून तर्जुमो कया अथई। उन सां गॾोगॾु हिन खे फ़ारसीअ ते मलिको हासिलु आहे, हिन खे अंग्रेज़ीअ ते मलिको हासिलु आहे, हिन खे सिंधीअ ते मलिको हासिलु आहे ऐं हिन नाटक लिखिया, हिन ड्रामा लिखिया, हिन तबज़ाद नाविल लिखिया, हिन नाविल तर्जुमो कया। अहिड़े तरीक़े सां ॿाराणी अदब ते हिन जो ज़बरदस्त कमु थियलु आहे। अहिड़े तरीक़े सां हिकमत ते हुनजो कमु थियलु आहे, सिंध जी तारीख़ ते हुनजो कमु थियलु आहे, लिसानियात ते मिर्ज़ा कलीश बेग जो ज़बरदस्त कमु थियलु आहे। सिंधी व्याकरण हुनजो किताबु हिकिड़ो अहम माख़ज़ तौरु इस्तेमालु थिए थो। सो ईअं असांखे अंग्रेज़नि जे दौर खे ईअं समप करणो पवंदो ऐं अंग्रेज़नि जे दौर जा बुनियादी जेके इहे शाइर आहिनि इहे असांखे ज़हन नशीन रखणा पवंदा। जेतोणीकि अंग्रेज़नि जे दौर में मीर हसन अली ख़ान बि आहे, हरी जेको आहे दिलगीर बि आहे असां वटि अंग्रेज़ी शाइरी में ऐं पंहिंजो अंग्रेज़नि जे दौर में टिखड़ जो हाफ़िज़ हारून दिलगीर, हाफ़िज़ हामिद टिखड़ाई ऐं ॿिया बि शाइर मौजूदु आहिनि। पर हीअ जेके 4 शाइर मूं बयानु कया त इन जी इंतिहाई घणी अहमियत आहे हिन दौर में। सो ख़ैर अंग्रेज़नि जे दौर ते अञा बि वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं इन खे आहिस्ते आहिस्ते उखिलींदा रहंदासीं मौज़ूअनि खे ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतूं जिन जो असां ज़िक्र कयो आहे इन ते अलॻि सां बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, पढ़ण जी ज़रूरत आहे ऐं बयानु करण जी ज़रूरत आहे। उमेदु आहे त अंग्रेज़ दौर जो बुनियादी ख़ाको अव्हांजे ज़हन में अची वियो हूंदो। बाक़ी यकीनन इहा इन ॼाण खे वधीक वधाइण लाइ तव्हांखे मुतालियो करणो पवंदो ऐं डीप स्टडी जो अमल तव्हांखे जारी रखणो पवंदो, छाकाणि त वक़्तु तमामु थोरो आहे, ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। सो मुख़्तसरनि ईअं ई बयानु करे सघजनि थियूं, इशारनि कनायनि में तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए सघिजे थी। बाक़ी वसीउ मुतालियो तव्हां कंदव इन्हनि मौज़ूअनि ते त तव्हांखे अञा वधीक गिरफ़ पैदा थींदी ऐं तव्हां कंहिं बि इम्कानी सवाल जो जवाबु ॾियण जी पोज़ीशन में अची वेंदव। सो उमेदु आहे त असांजो हीउ प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
मोकिलाणी नाहे, वरी ॿिए प्रोग्राम में ॿिए मौज़ूअ सां नवनि मौज़ूअनि सां हाज़िर थींदासीं। जॾां पेर ते ॾांहुं ख़ैरु।